नाज़िन कमालदेरो में थैलेसीमिया के ॿारनि खे रत जो अतियो ॾियण लाइ ब्लड कैंप क़ाइम कई वई। उन हवाले सां ॾिसूं था इम्तियाज़ सोलंकी जी ही रिपोर्ट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हुअं बि साह वारी हर शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हिन दुनिया में माण्हू आयो आहे त लाज़मी कंहिं न कंहिं मक़सद जे लाइ आयो आहे। असीं हिन नवाब शाह थैलीसीमा सेंटर जे जेकी रजिस्ट्रेशन में नंढड़ा मौसूम ॿारड़ा दाख़िल थियल आहिनि, हीअ कमालदरो में माई बाण में कैंप उन मौसूम ॿारड़नि जे ज़िंदगी बचाइण जे लाइ लॻाई वई आहे। असां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वञी कैंप हणंदा आहियूं। उते सिंध जा मुख़्तलिफ़ शहरनि में वञी खोड़ सारा नौजवान असांखे ब्लड जो अतियो ॾींदा आहिनि ऐं असां वटि थैलेसीमिया में टोटल 2300 ॿारड़ा दाख़िल आहिनि, जंहिंजो खाइण पीअण मेडिसन दवा इलाज समूरो पिक एंड ड्रॉप फ्री हूंदो आहे। नवाब शाह खां थैलेसीमा जी कैंप लॻंदी आहे। उन में हितां जा असांजा मारवाड़ा झांगीड़ा रत ॾींदा आहिनि, छो त रत जो अतियो ॾियणु हिकिड़ी वॾी इबादत आहे। कंहिंजी जान बचाइण वॾी इबादत आहे। हज़ारे नमाज़ रोज़ा हज ज़कायतूं, पर कंहिंजी ज़िंदगी बचाइजे थी, इन खां वधीक को एज़ाज़ ई कोन्हे। हर साल जीअं हिन साल बि कमालदेरो माई भाण में थैलेसीमिया जे मासूम ॿारनि जे लाइ रत जे अतीअ जी कैंप लॻाई वई आहे ऐं हीअ कैंप मोहतरम महबूब बबड़ो साहब जे तावन सां लॻाई वई आहे ऐं हीअ थैलेसीमिया केयर सेंटर नवाब शाह जे मासूम ॿारनि जे लाइ रत जो अतियो गॾु कयो वेंदो आहे। हिन वक़्तु थैलेसीमिया केयर सेंटर में तक़रीबन 2300 ॿारड़ा दाख़िल आहिनि, जेके हर 8 ॾींहं ते 15 ॾींहं ते महीने में उन्हनि खे ब्लड लॻंदो आहे ऐं रत लॻण सां गॾोगॾु उन्हनि खे दवाऊं, लंच, पिक एंड ड्रॉप ऐं जेको लैब इन्वेस्टिगेशन जी जेकियूं बि टेस्टूं आहिनि उहे फ्री कयूं थियूं वञनि। मासूम ॿारनि जे लाइ जंहिंजो माना जेको आहे ब्लड पंहिंजी जान जो नथो ठही सघे, हू धारे रत ते हली था सघनि। इन करे असां कमालदरो माई बान जे रहवासियुनि खे गुज़ारिश था कयूं, महिरबानी करे हिन कैंप में भरपूर शिरकत कयो।